अस्सलाम वालेकुम मरज़ायत हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा जीअं त पंहिंजे विच में हिकिड़ो चैप्टर शुरू थियो जेको पाण ह्यूमन डिज़ीज़ जा कुझु टॉपिक्स रहनि पिया, हिन करे पाण खे उन पेंडिंग में रखिणो पियो। अॼु पाण उनखे स्टार्ट कंदासीं ह्यूमन फिजियोलॉजी। हाणे ह्यूमन फिजियोलॉजी मां तव्हांखे ॿुधायो आयुमि त बाबा तव्हांजी बॉडी में जेके वेरियस फंक्शन बॉडी परफॉर्म कंदी आहे नॉर्मल स्टेट में, ठीकु आहे। उन फंक्शन मैकेनिकल भी थी सघनि था, बायोकेमिकल भी थी सघनि था नेचर में, ठीकु आहे। या जेकी एनाटॉमी हूंदी आहे ह्यूमन फिजियोलॉजी में, इन जी जेकी स्टडी आहे या इन जी जेकी बेसिक रीडिंग आहे उनखे पाण छा था चऊं, ह्यूमन फिजियोलॉजी। मतिलबु इन जी रीडिंग खे, इन जी जेकी साइंस आहे मेडिकल फील्ड सां रिलेटेड, उनखे पाण ह्यूमन फिजियोलॉजी चऊं था, सही आहे। हाणे ह्यूमन फिजियोलॉजी में मेजर सिस्टम्स कहिड़ा आहिनि? सर्कुलेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डाइजेस्टिव सिस्टम आहे, यूरिनली या रेनल सिस्टम पाण जंहिंखे चऊं था उहो आहे, इम्यून सिस्टम आहे, नर्वस सिस्टम आहे, ठीकु आहे, स्केलेटल सिस्टम आहे, रिप्रोडक्टिव सिस्टम आहे। त हाणे पाण हिनखे सिस्टम खे हिकु हिकु करे कंदासीं। त अॼु पाण हिन में जेको आहे सो स्टार्ट वठंदा। इन खां अॻु में जेको लेक्चर थियो पंहिंजो आई थिंक 43 या 42 आहे ह्यूमन फिजियोलॉजी ते, उन में जेके बेसिक फैक्ट्स आहिनि अबाउट ह्यूमन बॉडी उहे पाण डिस्कस कयासीं। त अॼु पाण हिनखे वधाईंदासीं अॻिते। हिन जो नंबर 1 जेको सॉरी मेजर सिस्टम उहो सर्कुलेटरी सिस्टम आहे। तव्हां स्टार्ट पाण वठंदासीं। हाणे सर्कुलेटरी सिस्टम आहे छा? हाणे सर्कुलेशन तव्हांखे ख़बर आहे, का बि शइ जेको आहे सो पंहिंजी ईअं सर्क्यूल में घुमे, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि में सर्कुलेट करे, ट्रांसपोरेट करे, ठीकु आहे। ट्रांसपोर्टेशन सिस्टम बि हिनखे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे सर्कुलेटरी सिस्टम जेको आहे सो इहो वेसल्स मसल्स जी मदद सां ठहियलु आहे, ठीकु आहे। माना सम्झो इहो मेडअप ऑफ वेसल्स एंड मसल्स। हाणे इहे छा था कनि त इहे कंट्रोल कनि था बॉडी जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी लिक्विड फॉर्म्स शयूं आहिनि न, उन्हनि खे कंट्रोल कनि था, जंहिंमें ब्लड अचे थी, ठीकु आहे। हाणे मेन पार्ट जेको आहे सो हिन जो सर्कुलेटरी सिस्टम जो कहिड़ो आहे? हिकु त हार्ट आहे, दिलि आहे, ठीकु आहे। ॿी छा आहे? ब्लड वेसल्स आहिनि, ठीकु आहे, शरियानियूं। इहे ॿ मेन पार्ट आहिनि सर्कुलेटरी सिस्टम जा, ठीकु आहे। हाणे असांजी बॉडी में जेके एसेंशियल्स हार्मोन्स आहिनि, न्यूट्रेंट्स आहिनि या मिनरल्स आहिनि थ्रू आउट जी बॉडी, उहे जेके वञनि था उन्हनि खे जेको आहे सो बॉडी जे मुख़्तलिफ़ हिसनि ते जेको पुॼाइनि था, इहे सर्कुलेटरी सिस्टम जे थ्रू ई पुॼनि था। ॿियो सर्कुलेटरी सिस्टम जो मेन फंक्शन छा आहे त जेके मेटाबॉलिक वेस्ट आहिनि, ठीकु आहे, या जेको आहे सो टॉक्सिन जेके असांजे सेल मां या टिश्यू मां उनखे प्यूरिफाइड करे थो या उनखे ख़ारिज करे थो, ठीकु आहे। उन्हनि खे जेको आहे सो बॉडी मां एक्सक्रीट करे थो, एक्सपेल करे थो, ख़ारिज करे थो। ख़बर पइजी? सर्कुलेटरी सिस्टम बाबा छा आहे? ट्रांसपोर्टेशन जो सिस्टम आहे असांजी बॉडी जे मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खे, मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे जेकी ब्लड वञे थी, एसेंशियल हार्मोन्स वञनि था, न्यूट्रेंट्स वञनि था या मिनरल्स वञनि था थ्रू आउट दी बॉडी, उहो छाजे थ्रू वञनि था? सर्कुलेटरी सिस्टम जे थ्रू वञनि था, ठीकु आहे। सर्किल में माना ट्रांसपोर्ट करणु, हिकु शइ खे ॿी जॻह ते पुॼाइणु, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो असांजी बॉडी में जेके मेटाबॉलिज़म जे करे जेके वेस्टेज निकिरे थो, ठीकु आहे, या जेको आहे सो जेके टॉक्सिन असांजे टिश्यूज़ मां या सेल मां जेको निकिरे थो उनखे उहो प्यूरिफाई करे थो, ठीकु आहे, या वरी उनखे एक्सपेल करे थो, ठीकु आहे, बॉडी मां ख़ारिज थो करे सघे। त इहे ख़बर पइजी त इहे हुयो सर्कुलेटरी सिस्टम। हाणे आर्गन कहिड़ा आहिनि सर्कुलेटरी सिस्टम जा? हाणे नंबर 1 ते जेको आर्गन अचे सर्कुलेटरी सिस्टम जो, उहो हार्ट आहे, दिलि, ठीकु आहे, ब्लड आहे, उन खां ब्लड वेसल्स आहिनि ऐं लिम्फेथेटिक सिस्टम आहे। हाणे पाण हिकु हिकु करे हिन खे पढ़ंदासीं। नंबर 1 ते अचे थो हार्ट। हाणे हार्ट छा आहे? हार्ट हिकिड़ो मस्क्यूलर आर्गन थींदो आहे, ठीकु आहे, चेस्ट कैविटी में हूंदो आहे, इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, ठीकु आहे। राइट बिटवीन लंग्स जे विच में हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जी साइज़ छा हूंदी आहे? फिस्ट साइज़ हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो हिन जो फंक्शन छा आहे त बाबा हीउ पंप करे थो ब्लड खे, ठीकु आहे, ब्लड खे पंप करे थ्रू आउट दी बॉडी खे पुॼाए थो, ठीकु आहे। हाणे कुझु फैक्ट्स आहिनि त बाबा हर ॾींहुं जेको आहे सो हार्ट जेकी आहे सो पंप घणो करे थो? 2000 गैलन चयो या 7600 लीटर चयो ब्लड जी, उहो हर जेको आहे सो ॾींहुं डेली में 24 कलाकनि में उहो छा थी करे? पंप करे थी। ऐं बीट केतिरो करे थी? हिकु ॾींहं जे अंदरि 1 लॻ दफ़ो करे थी, ठीकु आहे, 1 लॻ टाइम्स। हे ॿई क्वेश्चन ईंदा आहिनि त केतिरी पंप करे थी, ठीकु आहे। उन खां अलावा केतिरी साइज़ आहे? फिस्ट साइज़ आहे, ठीकु आहे। फिस्ट साइज़ माना हीअ जेकी फिस्ट तव्हांजी थींदी आहे हथ जी, फिस्ट साइज़ आहे, ठीकु आहे, राइट बिटवीन छांजे आहे? लंग्स जे आहे, सही आहे। उन खां अलावा सर्कुलेटरी सिस्टम जा आर्गन बि पुछंदा आहिनि कॾहिं कॾहिं। उन खां पोइ अचे थो त बाबा हार्ट में जेको आहे सो 4 चैम्बर आहिनि, ठीकु आहे। हाणे हार्ट आहे न, हार्ट तव्हां हीअं सम्झो हीअ हार्ट आहे, ठीकु आहे। हाणे हीअ हार्ट आहे। हाणे हिन जा 4 चैम्बर आहिनि, हे 2 मथियां 2 हेठियां, ठीकु आहे। जेके 2 मथियां अपर आहिनि, इन खे पाण छा था चऊं?
इहे ब्लड रिसीविंग चैम्बर्स हूंदा आहिनि। हिन में जेको आहे सो जेकी लेफ्ट वारो हूंदो आहे हिन में रेड ब्लड ईंदी आहे, हिन में ब्लू ब्लड ईंदी आहे। इहो पाण अॻिते हली करे पढ़ंदासीं, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी रेड ब्लड छा आहे, ब्लू ब्लड छा आहे। ठीकु आहे, त हीअ जेके मथियां जेके ॿ अपर चैम्बर्स आहिनि, राइट ऐं लेफ्ट, ठीकु आहे, ॿई राइट बी लेफ्ट बी, ठीकु आहे, इहे छा हूंदा आहिनि, इहे रिसीविंग चैम्बर्स हूंदा आहिनि। इहे ब्लड खे रिसीव कंदा आहिनि, ठीकु आहे, चाहे उहा ब्लड गंदी हुजे या चाहे उहा ब्लड साफ़ हुजे। ऑक्सीजनेटेड ब्लड हुजे मतिलबु साफ़ ब्लड हुजे, रेड ब्लड हुजे, या डी ऑक्सीजनेटेड ब्लड हुजे मतिलबु ब्लू ब्लड हुजे, या गंदी गदलाइण वारी ब्लड हुजे। इहे ॿिनि जो कमु छा आहे, उनखे रिसीव करणु, ठीकु आहे। ऐं हिनखे ऑरिसल्स बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे, पर हूअ आर्टरी आहे, हिन जो नालो हूंदो आहे। हाणे आर्टरी छा कंदी आहे, कलेक्ट कंदी आहे ब्लड्स खे, ठीकु आहे। हाणे उहा ब्लड काॾों ईंदी आहे, वीन्स मां ईंदी आहे, ब्लड वेसल्स मां ईंदी आहे, ठीकु आहे, जेकी रिटर्न थिए थी ब्लड टू हार्ट, ठीकु आहे, हार्ट ॾे जेकी रिटर्न थिए थी, वापसि अचे थी ब्लड, ठीकु आहे। उन्हनि खे हे ॿ चैम्बर मथां छा था कनि, उहे रिसीव था कनि। हूअं बेसिकली अर्थ जा जेको आहे सो 4 चैम्बर हूंदा आहिनि, पंहिंजी हार्ट जा माज़रत हार्ट जा, हे हार्ट आहिनि। हाणे हार्ट जा 4 चैम्बर आहिनि, ठीकु आहे। हे मथियां जेके ॿ अपर चैम्बर आहिनि जो फंक्शन छा आहे त बाबा इहे रिसीव कंदा आहिनि ब्लड खे, ठीकु आहे। हिन में जेको लेफ्ट साइड वारो उहो छाखे रिसीव कंदो आहे, राइट साइड वारो छाखे रिसीव कंदो आहे, इहो पाण अॻिते पढ़ंदासीं। पर हिते तव्हां इहो सिर्फ़ु यादि रखो त हीअ ब्लड रिसीविंग चैम्बर्स आहिनि, ठीकु आहे। ऐं हीअ जेके हेठियां आहिनि इहे ॿ जेके लोअर ईंदा आहिनि, इनखे पाण अॻिते पढ़ूं था। त हे सिर्फ़ु तव्हां ज़हन रखो त हे जेके ॿ आहिनि इहे छा था कनि, इहे ब्लड खे रिसीव कंदा, ठीकु आहे। इहे हार्ट जा उहे हिसा आहिनि जेके ब्लड खे रिसीव कंदा, उहे ॿ चैम्बर आहिनि जेके ब्लड जा खे रिसीव कंदा। इनखे छा था चऊं पाण, एट्रिया चऊं था, ठीकु आहे। एट्रिया जेको आहे किथां ब्लड कलेक्ट करे थो, वीन्स मां, ब्लड वेसल्स मां, ठीकु आहे, जेकी रिटर्न थिए थी ब्लड टूवर्ड हार्ट, ठीकु आहे। उनखां पोइ आहे हार्ट जा ॿ लोअर चैम्बर्स कहिड़ा आहिनि, हीअ हेठियां ही चैम्बर्स, ठीकु आहे। हाणे इन्हनि जो चैम्बर छा हूंदा आहिनि, इहे बि राइट ऐं लेफ्ट वेंट्रिकल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिन खे छा चइबो आहे, राइट वारो राइट वेंट्रिकल, लेफ्ट वारो लेफ्ट वेंट्रिकल्स। हे राइट वारो राइट एट्रिया, लेफ्ट वारो लेफ्ट एट्रिया, ठीकु आहे। इन नाला इहे यादि रखी छॾियो। हाणे इन्हनि जो इहे छा हूंदा आहिनि, इहे मोस्ट पावरफुल पंपिंग चैम्बर हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिननि में जेकॾहिं उहो पुछे थो त बाबा कहिड़ो पावरफुल पंपिंग चैम्बर आहे, त जेके लोअर 2 चैम्बर्स आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण लेफ्ट एंड राइट वेंट्रिकल्स चऊं था, उहे आहिनि मोस्ट पावरफुल पंपिंग चैम्बर्स इन हार्ट, सही आहे। हाणे दी वेंट्रिकल्स छा कंदा आहिनि, इहे प्रोपेल्स कंदा आहिनि ब्लड खे आर्टरीज़ में, ठीकु आहे, ऐं ब्लड वेसल्स में, ऐं उहे कैरी कंदा आहिनि ब्लड खे अवे फ्रॉम दी हार्ट। हाणे हिन जो कमु छा आहे, मथियनि 2 चैम्बरनि जो, त हीअ ब्लड खे रिसीव कंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन ॿिनि जो छा आहे त हीअ ब्लड खे ख़ारिज कंदा आहिनि। हे लंग्स ॾे वेंदी आहे, हीअ बॉडी ॾे वेंदी आहे, ठीकु आहे। इनखे पाण थोरो डिटेल में ॾिसूं था, सिर्फ़ु थोरो मेन कॉन्सेप्ट तव्हां सम्झी वठो, सही आहे। त बाबा हार्ट जा जेके 4 चैम्बर आहिनि, 2 मथियां चैम्बर छा था कनि, ब्लड खे रिसीव कनि था, ठीकु आहे। उनजा नाला छा आहिनि, लेफ्ट आर्टरी आहे, राइट आर्टरी आहे, ठीकु आहे। हेठियां 2 चैम्बर आहिनि लोअर चैम्बर्स, ठीकु आहे, उहे छा था कनि, उहे ब्लड खे ख़ारिज कनि था, काॾे, लंग्स ॾे ऐं बॉडी ॾे, ठीकु आहे। ऐं इहे इन जो नालो छा आहे, राइट वेंट्रिकल एंड लेफ्ट वेंट्रिकल्स, सही आहे। उनखां पाण अचूं था त हाणे हिननि जेको राइट हिन जे जेको आहे सो लेफ्ट एंड राइट आर्टरी आहे, या लेफ्ट एंड राइट जेको आहे वेंट्रिकल आहे, इन्हनि जे विच में जेको आहे सो न हिकिड़ी सेपरेट कंदी आहे, इन्हनि खे वेल्व्स हूंदा आहिनि जेके इनखे सेपरेट कंदा आहिनि, टिश्यूज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे। हर साइड खे जेको आहे सो उहो छा था कनि, उनखे सेपरेट कनि, सही आहे। माज़रत, दरवाज़ो नॉक थियो, अच्छा। हाणे हिननि में छा हूंदो आहे त अ वॉल ऑफ टिश्यूज़, स्पेक्ट्रम जंहिंखे पाण चवंदा आहियूं, इहो वॉल ऑफ टिश्यूज़ हूंदो आहे, इहो सेपरेट कंदो आहे राइट एंड लेफ्ट साइड ऑफ द ब्लड खे, ठीकु आहे। हाणे हीअ ब्लड जी जेकी राइट एंड लेफ्ट साइड आहे न, हीअ विच में, इहो छा आहे, स्पेक्ट्रम आहे, ठीकु आहे। इहो छाजो ठहियलु हूंदो आहे, इहो वॉल ऑफ टिश्यू जो आहे, ठीकु आहे। इहो सेपरेट कंदो आहे लेफ्ट साइड खे राइट साइड खां, ठीकु आहे। हाणे ईस्ट साइड जेकी आहे पंप कंदी आहे ब्लड टू दी लंग्स, वाइल दी लेफ्ट साइड of the heart pump oxygenated rich blood, ठीक है, to the body, and the right of the heart pumps oxygenated poor blood to the lungs। मतिलबु हिन जो हाणे आसान तव्हांखे सिंधी में सम्झायां त हर जेको आहे सो हिसे जो जेको आहे सो चैम्बर छा कंदो आहे, उहो ब्लड खे पंप कंदो आहे, ठीकु आहे। हाणे जेको ब्लड खे पंप करे थो, जेकी राइट वेंट्रिकल आहे, इहा छा थी करे, इहा ब्लू ब्लड खे पंप करे लंग्स जी तरफ़ मोकिले थी, ठीकु आहे। जेकी लेफ्ट वेंट्रिकल आहे, इहा छा थी करे, इहा पंप करे रेड ब्लड खे बॉडी जी तरफ़ मोकिले थी, ठीकु आहे। छो त हाणे ही जेको आहे सो जेकी राइट वेंट्रिकल इहा छो थी लंग्स जी तरफ़ मोकिले, छो त इहा ब्लड जेकी आहे गंदी हूंदी आहे, लंग्स में वञी करे उहो साफ़ु थींदी आहे, साफ़ु थी करे उहो वापसि ईंदी आहे लेफ्ट आर्टरीम में, लेफ्ट आर्टरीम खां उहा लेफ्ट आर्टरीम में, लेफ्ट आर्टरीम खां उहो लेफ्ट वेंट्रिकल में वेंदी आहे,
लेफ्ट वेंट्रिकल खां उहा सिधो पोइ बॉडी में वेंदी आहे, ठीकु आहे। बॉडी में जॾहिं उहा वञदी आहे ब्लड त असांखे मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खे मिलंदी आहे, टिश्यूज़ खे मिलंदी आहे त उतां वरी जेको आहे सो उहा आर्टरीज़ जेके अरोटा हूंदी आहे उहा डीऑक्सीजनेटेड ब्लड खणी करे असांजे राइट आर्टरी में वञी करे उछलाईंदी आहे। उहो उनखे वरी राइट वेंट्रिकल में उछलाईंदो आहे, राइट वेंट्रिकल खां वरी जेको आहे सो वापसि ब्लड लंग्स में वेंदी आहे। इहो हिकु सर्कल हलंदो आहे, सही आहे। इहो पाण पढ़ूं था थोरो डिटेल में। हाणे ब्लड में जेको आहे सो हार्ट में 4 वेल्व्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे वेल्व्स छा आहिनि, हाणे ॾिसो, हे पाण ॾिठोसीं त चइनि चैम्बरनि में जेको आहे सो विरहायल आहे। हाणे जॾहिं ब्लड हिते ईंदी मथियनि में त हाणे हेठि कीअं ईंदी, हे जेको आहे हिते वेल्व्स आहिनि 2, ठीकु आहे। 2 हिते आहिनि, 2 हेठि आहिनि ब्लड में, ही खुलंदा आहिनि, ठीकु आहे। खुलंदा इन जो फंक्शन छा हूंदो आहे, जॾहिं ब्लड मथे पुॼे थी त उहा हेठि किरे, ठीकु आहे। ऐं हेठि जॾहिं किरंदी आहे त हे बंदि थींदा त जीअं ब्लड जो फ्लो वापसि न थिए, सही आहे। त 4 वेल्व्स प्रिवेंट ब्लड फ्रॉम फ्लोइंग बैकवर्ड इन दी हार्ट, त इहे वापसि जेको आहे सो हार्ट में ब्लड खे वञण खां रोकींदा आहिनि, सही आहे। दी वेल्व ओपन ईज़ीली, मतिलबु इहे आसान सिंधी में तव्हां सम्झो त इहो जेको आहे सो जंहिं डायरेक्शन में ब्लड फ्लो थींदी आहे, जॾहिं ब्लड वेंदी आहे, ठीकु आहे, उन डायरेक्शन में हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथां ब्लड हेठि ईंदी त हे हेठि खुलंदा, ठीकु आहे। हेठि जीअं ब्लड किरंदी हे बंदि थी वेंदा त जीअं ब्लड जो फ्लो वापसि न थिए, ठीकु आहे। हितां बि ब्लड जॾहिं हेठि किरंदी त हीअ बंदि थी वेंदा, ठीकु आहे, त जीअं ब्लड जो फ्लो वापसि न थिए, बैकवर्ड न थिए, ठीकु आहे। हिते बि जॾहिं ईंदा, जॾहिं हीअ अरोट्रा में वेंदी, ठीकु आहे, या हीअ पल्मनरी में वेंदी वेल्व्स में, त हिते बि ब्लड जॾहिं किरंदी त हे बंदि थींदा, हे बंदि थींदा। हीअ कहिड़ा वेल्व्स आहिनि इहो पाण हाणे पढ़ूं था। हाणे 4 वेल्व्स जेके आहिनि सो प्रिवेंट कंदा आहिनि ब्लड खे फ्रॉम फ्लोइंग बैकवर्ड इन दी हार्ट, ठीकु आहे। दी वेल्व्स ओपन ईज़ीली इन दी डायरेक्शन ऑफ ब्लड फ्लो, बट व्हेन ब्लड पुशिस अगेंस्ट दी वेल्व्स, जॾहिं बि उहा वापसि पुशिस कंदी त छा थींदो, अपोज़िट डायरेक्शन में वेल्व क्लोज़ थी वेंदा, हीअ बि 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 क्लोज़ थी वेंदा, सही आहे। हाणे हीअ चए थो त जेके 2 वेल्व्स हूंदा आहिनि मथियां, हाणे हे मां तव्हां लाइ हिकिड़ो ठाहियो, हाणे हीअ ॾिसो, हिते तव्हांखे सही ख़बर पइजी वेंदी। हाणे हीअ सम्झो हीअ हार्ट आहे, हार्ट जा 4 चैम्बर आहिनि, ठीकु आहे। लेफ्ट एट्रियम पाण पढ़ियोसीं, ठीकु आहे, राइट एट्रियम अपर जेके आहिनि, ठीकु आहे, उन खां अलावा राइट वेंट्रिकल एंड लेफ्ट वेंट्रिकल, ठीकु आहे। हाणे हीअ पंहिंजी बॉडी आहे, ठीकु आहे। हाणे बॉडी में खां जॾहिं ब्लड अचे थी न, हीअ जेको आहे सो ब्लू ब्लड आहे। ब्लू ब्लड मीन्स गंदी रत, ख़राबु रत जंहिंखे पाण चऊं था, डीऑक्सीजनेटेड ब्लड, ठीकु आहे, जंहिंमें ऑक्सीजन जी कमी हूंदी आहे। उहा छा थी करे, बॉडी मां अचे थी पंहिंजी राइट वेंट्रिकल में, आर्ट्रियम में। राइट आर्ट्रियम में जेको आहे सो हे जेके पाण ट्राइक्यूस्पिड वेल्व्स पढ़ियासीं, ही वारा, या हिन खे हिकु दफ़ो पढ़ी वठूं पाण। चए थो 2 वेल्व्स नोन एज एट्रियो वेंट्रिकल, ठीकु आहे। 2 वेल्व्स हूंदा आहिनि, वेल्व्स आहिनि जंहिंखे एट्रियो वेंट्रिकल चयो वेंदो आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि, ट्राइक्यूस्पिड वेल्व्स आहे एंड मिट्रल वेल्व्स आहे। हे छा कंदा आहिनि, हे लेफ्ट एट्रियम में हूंदो आहे मिट्रल वेल्व्स, ऐं हीअ जेको आहे उहो राइट एट्रियम में हूंदो आहे। हाणे छा था कनि, दी राइट एट्रियो वेंट्रिकल वेल्व्स इज़ फॉर्म फ्रॉम दी 3 फ्लैप्स ऑफ टिश्यूज़। हाणे हीअ जेको ट्राइक्यूस्पिड वेल्व्स हूंदो आहे, इहो 3 फ्लैप्स ऑफ टिश्यूज़ जो ठहियलु हूंदो आहे। जेको मिट्रल वेल्व्स हूंदो आहे, इहो 2 फ्लैप्स ऑफ टिश्यू जो ठहियलु हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे जो फंक्शन छा आहे, हाणे बसि हुनखे तव्हां छॾियो, हिते ॾिसो, हिते तव्हां सम्झ अची वेंदी। हाणे ॾिसो, असांजी बॉडी आहे, बॉडी में जेको आहे सो ब्लड जॾहिं असांजी अचे थी, उहा ब्लू ब्लड आहे। बॉडी मां जॾहिं असांजी हार्ट जी तरफ़ ब्लड जेकी ईंदी आहे उहा ब्लू ब्लड हूंदी आहे, ठीकु आहे। बॉडी मां जॾहिं उहा हार्ट जी तरफ़ अचे थी त उहा किथे ईंदी, उहा राइट एट्रियम ईंदी, ठीकु आहे। राइट एट्रियम में जीअं ब्लड किरंदी त ट्राइक्यूस्पिड वेल्व्स खुलंदा, जीअं खुलंदा त उहा ब्लड वञी करे राइट वेंट्रिकल में किरंदी। जॾहिं राइट वेंट्रिकल में किरंदी त हीअ जेके ट्राइक्यूस्पिड वेल्व्स आहिनि इहे बंदि थी वेंदा। बंदि छो थींदा, त ब्लड जो फ्लो वापसि न थिए, ठीकु आहे। जॾहिं राइट वेंट्रिकल में ईंदा त हिते जेको आहे सो पल्मोनिक वेल्व्स हूंदा आहिनि, हिते 2 ॿिया वेल्व्स हूंदा आहिनि। पाण पढ़ी आया त 4 वेल्व्स आहिनि, 1 2 3 4, ठीकु आहे। त हिते पल्मोनिक वेल्व्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे खुलंदा त जेकी ब्लू ब्लड आहे इहा सिधो वेंदी लंग्स में। लंग्स छा थो करे, प्यूरिफाई करे थो ब्लड खे, ठीकु आहे। प्यूरिफाई करे हिन मां डीऑक्सीजनेटेड ब्लड कढी करे हिन में डीऑक्सीजनेटेड ब्लड में ऑक्सीजन विझी करे उनखे ऑक्सीजनेटेड ब्लड करे थो, मतिलबु उनखे रेड ब्लड ठाहे थो, उनखे सुठी रत ठाहे थो। उहा रेड ब्लड जॾहिं जेको आहे सो वेंदी किथे, लेफ्ट आर्ट्रियम में। लेफ्ट आर्ट्रियम में जेको आहे सो मिट्रल वेल्व्स आहिनि, जेके पाण पढ़ी आहे। इहे वेल्व्स जॾहिं खुलंदा त उहा ब्लड अची किरंदी लेफ्ट वेंट्रिकल में। जॾहिं लेफ्ट वेंट्रिकल में किरंदी त वरी इहे वेल्व्स बंदि थी वेंदा, छो त वापसि ब्लड जो फ्लो न थिए। उते जॾहिं किरंदी त हिते वरी वेल्व्स आहिनि, इहे छा आहिनि, एरोटिक वेल्व्स हिनखे पाण चवंदा आहियूं। ऐं हीअ अरोटा आहे, अरोटा जे थ्रू बॉडी ॾे ब्लड वेंदी आहे।
त हीअ जॾहिं हिते रेड ब्लड निकिरंदी सुठी निकिरंदी त इहा रत छा थींदी सिधो वेंदी बॉडी ॾे, बॉडी खे सुठी रत ॾेई वरी बॉडी मां ख़राबु रत कढी करे वरी साॻियो राइट आर्टरी में खणी ईंदी, वरी ट्राइकिस्पिड वेल्व्स खुलंदा, वरी उहा जेको आहे सो राइट वेंट्रिकल में ईंदी, वरी राइट वेंट्रिकल में जेको आहे सो पल्मनिक वेल्व्स खुलंदा, वरी उहा ब्लड सिधो लंग्स में ईंदी, लंग्स उनखे प्यूरीफाई कंदी, वरी उहा रेड ब्लड अची करे लेफ्ट आर्टरी में किरंदी, उते मिट्रल वेल्व्स आहिनि उहे खुलंदा, लेफ्ट वेंट्रिकल में ईंदी, लेफ्ट वेंट्रिकल खां उहो अरोटिक वेल्व्स खुलंदा, उहा सिधो वरी अरोट्रा जे थ्रू बॉडी में वेंदी, वरी बॉडी खे उहा रत जेको आहे सो रेड रत मिलंदी, वरी उतां बॉडी मां साॻियो उहो ब्लू ब्लड खणी करे वापसि आर्ट्रियम जी तरफ़ ईंदी। हे सॼो ब्लड जो फंक्शन आहे। आई होप त तव्हांखे ब्लड जो फंक्शन अची सम्झ में अची हूंदो। बाक़ी हिन खे अञा वधीक डिटेल में जेको आहे सो पाण पढ़ंदासीं। हिन खां पोइ जेको आहे सो पाण सुभाणे ब्लड जी सर्कुलेशन कीअं थिए थी, हीअ त तव्हां हिते सम्झ में अची वियो, पर हिन खे पाण वधीक थोरो सम्झंदासीं, ह्यूमन ब्लड हूंदी छा आहे, फंक्शन ऑफ ब्लड आहे छा, पाण सुभाणे उन जी तरफ़ हलंदासीं।